अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु जो वीडियो जेको असांजो आहे उहो आहे सिंधी ड्रामा सोप सीरियल लॾो पाॾे ते जे बारे में। सिंधी ड्रामा लॾो पाॾे ते जा कुझु न्यू अपडेट असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसो। अगरि पसंदि अचे त इनखे लाइक कजो ऐं कमेंट कजो ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो। तो दोस्तों लॾो पाॾे ते जा कुल 120-121 एपिसोड अची चुका आहिनि। दोस्तों ड्रामे जे विच में कुछ एक्टर शार्ट थी विया, जीअं अरबाब जो भाउ शेरल, सुहागण जी धीअ पलण ऐं माई बेगुल ऐं उन जी धीअ गुलबानो, भोतार ॾाड़ू ख़ान जो पुटु सूफ़। इहे कुछ एक्टर विच मां शार्ट थी विया। इहे ईंदा या न इहो तव्हां असांखे कमेंट में ॿुधाए छॾियो। तव्हांजो छा रायो आहे इन जे बारे में ऐं तव्हां दोस्त छा था चाहियो त इहे कुछ एक्टर वापसि अचनि या न। दोस्तों ही कुछ सवाल मूं तव्हां खां पुछिया, उन्हनि जो कमेंट में मूंखे रिप्लाई ॾिजो, ठीकु आहे। हाणे असांजो वीडियो ठाहिण जो अहम मक़सदु इहो आहे त असां तव्हांखे हिकु ख़बर मां आगाह करणु था चाहियूं त कुझु ॾींहं ड्रामे जे शुरूआति में भोतार ॾाड़ू ख़ान हुयो ऐं उन खां पोइ वरी भोतार अरबाब ख़ान थी वियो। पर हाणे कुझु ई एपिसोडनि में वरी साॻियो ई भोतार ॾाड़ू ख़ान थियण वारो आहे। दोस्तों अॼु जे लाइ असांजो एतिरो। उमेद था कयूं तव्हांखे उहो असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं मूं तव्हांखे हिन वीडियो जे बारे में, हिन ड्रामे जे बारे में पंहिंजा राया कमेंट में लिखिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो, छो त असां अहिड़े क़िस्म जा वीडियो हर रोज़ु खणी ईंदा आहियूं तव्हां दोस्तनि लाइ।